क़ौमी ॾींहुं जेको सकाफ़ती ॾींहुं असीं मल्हायूं पिया था 6 डिसंबर, उन हवाले सां हिते नवाबशाह प्रेस क्लब वारा हक़ सूफ़ीज़म वर्ड जे चेयरमैन फ़क़ीर GM मस्त परवाज़ी जे अॻवानी में हिते जेका सूफ़ीज़म जी रैली पहुती आहे ऐं हू तमामु हिकिड़ो वॾे जोश जी जज़्बे सां अॼोको जेको काज आहे उहो मल्हाइनि पिया था। अचो त इन्हनि सूफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू अॼोको ॾींहुं जेको आहे सो केतिरी जोश जी जज़्बे सां मल्हाइनि पिया था। असां पंहिंजे मुर्शिद करीम अलहाज सरकार साईं GM मस्त परवाज़ी जी अॻवानी में मैखाना बैतल तसौफ़ खां प्रेस क्लब ताईं रैली जे सूरत में छेड़ियूं ॿधी ऐं सिंध जे कराची जे बेटनि ऐं सिंध जे हक़नि जे मतिलबु जेको आहे सो इज़हार करणु आहियूं त असीं वाज़ह मतिलबु जेको आहे सो वाक़ई उन्हनि सां गॾु आहियूं। हीअ असांजो हर साल असां मल्हाईंदा आहियूं एकता जो ॾींहुं जेको असांजो हक़ सूफ़ीज़म वर्ल्ड जे प्लेटफॉर्म तां साईं GM साईं जेको असांजो मुर्शिद आहे उनजे सरपरस्ती में असांजे लाइ हीअ ईद वांगुरु आहे, छो जो हीअ धरती सूफ़ियुनि जी आहे, हीअ ॾिहाड़ो सूफ़ियुनि जो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जिते जिते बि सूफ़ी वसनि था या जेके सिंध वासी वसनि था पूरी दुनिया में, असां उनखे इन ॾींहं जो मुबारकबाद पेश कयूं था। असांजे लाइ तमामु वॾी ॾींहुं आहे हक़ मौजूदु। अॼु असांजो एकता जो ॾींहुं आहे ऐं एकता जो ॾींहुं ईद खां वधीक आहे, असां सिंधियुनि जे मोहबत जो ॾींहुं आहे। हीअ सॼी रैली जेका आहे उहा हक़ सूफ़ीज़म वर्ल्ड जे सरकार अलहाज साईं GM मस्त परवाज़ी तरफ़ां मैखाना तसौफ़ तां निकिती प्रेस क्लब नवाबशाह ताणी। असांजो पैगाम इहो ई आहे त मोहबत ऐं भाईचारो ऐं सिंध जा माण्हू हमेशह मोहबत ई ॾींदा आहिनि। हक़ मौजूद चवंदुसि, सलाम पेश कंदुसि पूरे सिंध वासियुनि खे, पूरी दुनिया खे सलाम पेश कंदुसि। हीअ असांखे जेको ॾियारो मिलियो आहे ईद खां घटि न आहे। असीं पूरी मीडिया ग्रुप खे सभिनी खे मुबारक पेश था कयूं। हक़ मौजूद, सिंध मौजूद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk